कोरोना वायरस पाक भारत सरहदों बंद करता पूर्व अवाम जे दाख़िला ते पाबंदी लागू। पाकिस्तान में मुतासरीन जो अंग टेटी थी वियो, जंहिंमें 2 ॼणा सिहतयाब थी घर ॾांहुं रवाना थी चुका, जॾहिं त बाक़ी माण्हू मुख़्तलिफ़ इस्पतालनि में इलाज हेठि आहिनि। कोरोना वायरस सबब सऊदी अरब इंटरनेशनल फ्लाइट ऑपरेशन 2 हफ़्तनि लाइ मुअत्तल करे छॾियो। सऊदी एजेंसी मूजिब कोरोना वायरस खां बचाव ऐं हिफ़ाज़ती क़दम खे नज़र में रखंदे हुकूमत बैनुल अक़वामी फ्लाइट ऑपरेशन 2 हफ़्तनि जे लाइ मुअत्तल करे छॾियो आहे, जंहिंजो इतलाक़ सऊदी वक़्त मूजिब 11 बजे खां थींदो। कोयटा ऐं भरपासे में ज़िलज़िले जा लोॾा, शहरनि में ख़ौफ़ पखिड़िजी वियो। ज़िलज़िलो माप कंदड़ मर्कज़ मूजिब ज़िलज़िले जी शिदत 3.5 रिकॉर्ड कई वई। कंहिं बि जानी नुक़सान जी इतला नाहे मिली। राउंतीअ में झेड़ो, बदनाम ॾोहारी बालूशर मारिजी वियो। झेड़े में मारिजी वियल बालूशर संगीन ॾोहनि में पुलिस खे घुर्बल हो। मुख़्तलिफ़ थाणनि ते संदसि ख़िलाफ़ क़त्ल, फुर ऐं अगवा जा केस दाख़िल थियल आहिनि। ॾोहारीअ जो लाश हथ करण जी कोशिश जारी आहे। वधीक ख़बरुनि ऐं न्यूज़ अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो फास्ट न्यूज़।